अहिड़ा ज़मीर जेकी अक्सर करे इंसान ज़ात लाइ इस्तेमालु थींदा आहिनि उन्हनि खे देश सॾिबो आहे। ज़मीर ख़ालिस, ज़मीर मुबहिम, ज़मीर इशारो। करेक्ट आंसर आहे ज़मीर ख़ालिस। मिसाल मां, असीं, तूं, तव्हां, हू, हूअ, उहे वग़ैरह ज़मीर ख़ालिस जा मिसाल आहिनि। यादि रखो त ज़मीर ख़ालिस जा टे क़िस्म हूंदा आहिनि। उहे आहिनि ज़मीर मुतकिलिम, ज़मीर हाज़िर ऐं ज़मीर गाइब। अहिड़ो ज़मीर जेको ॻाल्हाईंदड़ पंहिंजे लाइ इस्तेमालु करे त उनखे देश सॾिबो आहे। ज़मीर मुतकिलिम, ज़मीर हाज़िर, ज़मीर गाइब। सही जवाबु आहे ज़मीर मुतकिलिम। मुतकिलिम जी माना आहे ॻाल्हाईंदड़ या कलाम कंदड़। मिसाल मां स्कूल वञा पियो, असीं पेपर करियूं था। हिननि जुमलनि में मां ऐं असीं ज़मीर मुतकिलिम आहिनि। अहिड़ो ज़मीर जेको ॻाल्हाईंदड़ पंहिंजे कलाम कंदड़ लाइ इस्तेमालु करे त उनखे देश सॾिबो आहे। ज़मीर मुतकिलिम, ज़मीर हाज़िर, ज़मीर गाइब। त इन जो सही जवाबु आहे ज़मीर हाज़िर। मिसाल तूं मुंहिंजो दोस्त आहीं, तव्हां ख़त लिखियो आहे। हिननि जुमलनि में तूं ऐं तव्हां ज़मीर हाज़िर जा मिसाल आहिनि। अहिड़ो ज़मीर जंहिं जे बारे में का परपोश ॻाल्हि कजे या उहे मौजूदु हुजनि बि त पाण न ॻाल्हाइनि पर उन्हनि जे बारे में असीं ॻाल्हायूं त अहिड़नि ज़मीरनि खे देश चइबो आहे। सही जवाबु आहे ज़मीर गाइब। मिसाल हूअ पढ़े थी, उहे रांदि खेॾनि था, हू डोड़े थो। हिननि जुमलनि में हूअ, उहे ऐं हू ज़मीर गाइब जा मिसाल आहिनि। मेज़ ते किताबु आहे, क्लास में उस्तादु मौजूदु आहे, चोरनि पुठियां पुलिस आहे, सईद कराची खां आयो आहे। मथियनि जुमलनि में ते, में, पुठियां, खां वग़ैरह ग्रामर मूजिबि छा आहिनि? ज़र्फ़, हर्फ़े जर, हर्फ़े जुमिलो, हर्फ़े निदा। सही जवाबु आहे हर्फ़े जर। अहिड़ा लफ़्ज़ जेके ॿिनि लफ़्ज़नि, ॿिनि जुमलनि या जुमिले जे ॿिनि हिस्सनि खे पाण में मिलाइनि त उन्हनि खे छा सॾिबो आहे? ज़र्फ़, हर्फ़े जर, हर्फ़े जुमिलो, हर्फ़े निदा। त इन जो सही जवाबु आहे हर्फ़े जुमिलो। मिसाल ऐं, पर, या, छाकाणि, हिक ॿिए, जॾहिं त वग़ैरह वग़ैरह। इहे हर्फ़े जुमिलो जा मिसाल आहिनि। अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म या ज़मीर जे अॻियां अची हिक इस्म या ज़मीर जो तालिक़ ॿिए इस्म या ज़मीर सां ॾेखारनि त उन्हनि खे देश सॾिबो आहे। ज़र्फ़, हर्फ़े जर, हर्फ़े जुमिलो, हर्फ़े निदा। त इन जो सही जवाबु आहे हर्फ़े जर। जे विच में, अंदरि, अॻियां, भरिसां, परियां, सां, मथे, लाइ, ॾांहुं, जो, खां पोइ, ॿाहिरि हर्फ़े जर जा मिसाल आहिनि। तूं ऐं मां हलंदासीं, उहे हिक ॿिए सां वापारु कनि था। सागर वञे हा पर बीमार थी पियो। अली या समीर बैत पढ़े। मथियनि जुमलनि में ऐं, हिक ॿिए, पर, या वग़ैरह ग्रामर मूजिबि छा आहिनि? ज़र्फ़, हर्फ़े जर, हर्फ़े जुमिलो, हर्फ़े निदा। त इन जो सही जवाबु आहे हर्फ़े जुमिलो। अहिड़ा लफ़्ज़ जेके अक्सर करे ख़ुशी, अरमान, ख़्वाहिश या तजुब ॾेखारनि त उन्हनि खे छा सॾिबो आहे? ज़र्फ़, हर्फ़े जर, हर्फ़े जुमिलो, हर्फ़े निदा। त करेक्ट आंसर आहे हर्फ़े निदा। मिसाल अफ़सोस, वाह वाह, काश, मार, शाल वग़ैरह। अफ़सोस हू बची न सघियो। काश मां पढ़ियल हुजां हा। वाह वाह ॾाढो सुठो थो लॻी। अली हेॾां अच। मथियनि जुमलनि में लकीर ॾिनल लफ़्ज़ ग्रामर मूजिबि छा आहिनि? त इन जो सही जवाबु आहे हर्फ़े निदा। ज़ैन तकिड़ो वियो, हिन बहादुरी सां जवाबु ॾिनो, उहे काल्ह मोटी आया, समीना ख़ुशीअ सां स्कूल वई। मथियनि जुमलनि में लकीर ॾिनल लफ़्ज़ ग्रामर मूजिबि छा आहिनि? ज़र्फ़, हर्फ़े जर, हर्फ़े जुमिलो, हर्फ़े निदा। सही जवाबु आहे ज़र्फ़। मथियनि जुमलनि में लकीर ॾिनल लफ़्ज़ ज़र्फ़ आहिनि। अहिड़ा लफ़्ज़ जेकी कंहिं फ़ेल, सिफ़त या कंहिं ॿिए ज़र्फ़ जी कैफ़ियत, वक़्तु, जाइ या हालत ॾेखारनि त उन्हनि खे छा सॾिबो आहे? ज़र्फ़, हर्फ़े जर, हर्फ़े जुमिलो, हर्फ़े निदा। सही जवाबु आहे ज़र्फ़। मिसाल अॼु सुस्ताईअ सां, साफ़ साफ़, हाणे वग़ैरह वग़ैरह। सिफ़त जा घणा दर्जा आहिनि? 2, 3, 4। सही जवाबु आहे 3। सिफ़त जा 3 दर्जा आहिनि। अहिड़ी सिफ़त जेका कंहिं ज़मीर या इस्म जी सुठाई या बुराई वाज़िह करे त उनखे देश सॾिबो आहे। सिफ़त ख़ालिस, सिफ़त तफ़सील, सिफ़त मुबालगो। सही जवाबु आहे सिफ़त ख़ालिस। मिसाल सारा होशियार आहे। अहिड़ी सिफ़त जेका ॿिनि इस्मनि या
ज़मीरनि जे विच में भेट ॾेखारे त उनखे देश सॾिबो आहे। त इन जो सही जवाबु आहे सिफ़त तफ़सील। मिसाल, सारा तोखां वधीक होशियारु आहे। हाणे हिते सारा ऐं तोखां ॿिनि जी पाण में भेट आहे। अहिड़ी सिफ़त जेका इस्म या ज़मीर खे पंहिंजे टोले में मोतबर करे उन जो गुण या अवगुण सभ खां वधीक ज़ाहिर करे त उनखे देश सॾिबो आहे। सिफ़त ख़ालिस, सिफ़त तफ़सील, सिफ़त मुबालगो। त इन जो सही जवाबु आहे सिफ़त मुबालगो। सारा सभिनी खां होशियारु आहे। हाणे हिन जुमिले में सारा खे सभिनी खां मोतबर करे ॾेखारियो वियो आहे त अहिड़े क़िस्म जी सिफ़त खे सिफ़त मुबालगो चइबो आहे। अहिड़ा ज़मीर जेके अक्सर करे सवाल पुछण लाइ कमु ईंदा आहिनि उन्हनि खे छा सॾिबो आहे? ज़मीर इस्तफ़ाम, ज़मीर मुबहिम, ज़मीर इशारो, ज़मीर मौसूल। सही जवाबु आहे ज़मीर इस्तफ़ाम। इस्तफ़ाम जी माना आहे सवाल। मिसाल, छा, कहिड़ो, कंहिं, कीअं, केरु वग़ैरह वग़ैरह। अहिड़ा ज़मीर जेके लिकियल या अणॼाण इस्मनि जे बदिरां कमु अचनि त उन्हनि खे छा सॾिबो आहे? ज़मीर इस्तफ़ाम, ज़मीर मुबहिम, ज़मीर इशारो, ज़मीर मौसूल। त इन जो सही जवाबु आहे ज़मीर मुबहिम। मिसाल, कोई, हर कोई, को, हर हिकु, को बि वग़ैरह वग़ैरह। अहिड़ा ज़मीर जेके अक्सर करे इशारो करण लाइ इस्तेमालु थींदा आहिनि उन्हनि खे छा सॾिबो आहे? इन जो सही जवाबु आहे ज़मीर इशारो। मिसाल, ही, उहा, हू, उहो, उहे वग़ैरह वग़ैरह। अहिड़ा ज़मीर जेके इस्म या ज़मीर ॾांहुं इशारो कनि ऐं पहिरें जुमिले खे ॿिए जुमिले सां मिलाइनि त उन्हनि खे छा सॾिबो आहे? ज़मीर इस्तफ़ाम, ज़मीर मुबहिम, ज़मीर इशारो, ज़मीर मौसूल। त इन जो सही जवाबु आहे ज़मीर मौसूल। मिसाल, जेकी, जंहिं, जेको, जंहिंजो, केर बि वग़ैरह वग़ैरह। ही ज़मीर मौसूल जा मिसाल आहिनि। अली उहो छोकिरो आहे जेको वॾनि जो एतिराम कंदो आहे। हीअ उहा छोकिरी आहे जंहिं मैट्रिक में टॉप कई आहे। ज़ाहिद उहो छोकिरो आहे जंहिंजो कोई दोस्त नाहे। मथियनि जुमिलनि में लकीर ॾिनल लफ़्ज़ ग्रामर मूजिबि छा आहिनि? त इन जो सही जवाबु आहे ज़मीर मौसूल। अहिड़ो इस्म जंहिंखे ॾिसी या छुही न सघिजे, सिर्फ़ु महसूसु करे सघिजे त उनखे छा सॾिबो आहे? इस्म ज़ात, इस्म सिफ़ात। त इन जो सही जवाबु आहे इस्म ज़ात। मिसाल, अल्लाह पाक जी ज़ात मुबारक, हवा, ख़ुशबू, एहसास वग़ैरह इस्म ज़ात जा मिसाल आहिनि। अहिड़ो इस्म जंहिंजो वजूदु हुजे उनखे छुहे सघिजे त उनखे छा सॾिबो आहे? इस्म ज़ात, इस्म सिफ़ात। त इन जो सही जवाबु आहे इस्म सिफ़ात। माण्हूअ, जाइ, शइ या जानवर जे कंहिं ख़ासि रखियल नाले खे छा सॾिबो आहे? इस्म ख़ासि, इस्म आम। सही जवाबु आहे इस्म ख़ासि। मिसाल तौरु, अली, फैसल मस्जिद, पियानो पेन, पाकिस्तानी तोतो वग़ैरह वग़ैरह। जेकॾहिं इस्म आम हुजनि हा त अली जी जॻह ते कोई छोकिरो हुजे हा। हिते मस्जिद हुजे हा त उहा आम थी वञे हा, पर हिते फैसल नालो रखियलु आहे त इहो इस्म ख़ासि थी वियो। पेन इस्म आम आहे, पर जेकॾहिं हिते पियानो पेन आहे त इहो इस्म ख़ासि थी वियो। तोतो इस्म आम आहे, हिते पाकिस्तानी तोतो आहे, इहो ख़ासि नालो रखियलु आहे त इस्म ख़ासि थी वियो। सिंधु दरिया पाकिस्तान जो सभ खां वॾो दरिया आहे। राणी बाग हैदराबाद में वाक़िअ आहे। सिंधड़ी अंब खाइण जो मज़ो ई अलॻि आहे। मथियनि जुमिलनि में लकीर ॾिनल लफ़्ज़ ग्रामर मूजिबि छा आहिनि? इस्म आम, इस्म ख़ासि। सही जवाबु आहे इस्म ख़ासि। मथियां लकीर ॾिनल लफ़्ज़ इस्म ख़ासि आहिनि। दुकानड़ो, ॾींहड़ो, छोकिरो, मेहड़ी। अहिड़ा लफ़्ज़ ग्रामर मूजिबि छा आहिनि? ज़मीर इशारो, इस्म तसगीर, सिफ़त शुमारी। त इन जो सही जवाबु आहे इस्म तसगीर। तसगीर लफ़्ज़ सगीर मां वरितलु आहे। सगीर जी माना आहे नंढड़ो, यानी अहिड़ा इस्म जिन खे नंढड़ो करे बयानु कजे त उन्हनि खे इस्म तसगीर सॾिबो आहे। मूं वटि कुझु पैसा आहिनि। मथे जुमिले में लकीर ॾिनल लफ़्ज़ ग्रामर मूजिबि छा आहे? सिफ़त शुमारी, सिफ़त मिक़दार, सिफ़त क़तारी। त हिन जो सही जवाबु आहे सिफ़त मिक़दार, छो जो हीअ जुमिले में मिक़दार ॾिसे थो। कुझु, केतिराई, सभु, इहे सिफ़त मिक़दार जा मिसाल आहिनि। पटीअ जी हर निशानी खे छा सॾिबो आहे? अखर या हरफ़, लफ़्ज़, जुमिलो। सही जवाबु आहे अखर या हरफ़। पटीअ जी निशानी खे अखर या हरफ़ सॾिबो आहे। मिसाल, अलिफ़ खां ये ताईं ही जेके निशानियूं आहिनि इन्हनि खे अखर या हरफ़ सॾिबो आहे। ऐं सिंधी पटी में टोटल 52 अखर आहिनि, जिन मां 3 हर्फ़े इल्लत आहिनि ऐं 48 हर्फ़े सही आहिनि। हर्फ़े इल्लत अलिफ़, वाह ऐं ये आहिनि। बाक़ी समूरा 48 अखर हर्फ़े सही आहिनि। अखरनि जे माना ॾींदड़ मेड़ खे छा चइबो आहे? अखर या हरफ़,
लफ़्ज़ जुमिलो। सही जवाबु आहे लफ़्ज़, यानी अखरनि जो अहिड़ो मेड़ हुजे जेको का मुकमिल माना ॾिए त उनखे लफ़्ज़ चइबो आहे। मिसाल, पे प्लस ये प्लस नून बराबरि पेन। अखरनि मिली करे हिकु लफ़्ज़ ठाहियो जंहिंजी माना बि निकिती त इनखे लफ़्ज़ चइबो आहे। लफ़्ज़नि जे माना ॾींदड़ मेड़ खे छा सॾिबो आहे? अखर, लफ़्ज़, जुमिलो। इन जो सही जवाबु आहे जुमिलो। मिसाल, मां ख़त लिखां थो। पहिरियों, ॿियो, टियों, चोथों वग़ैरह छा जा मिसाल आहिनि? सिफ़त शुमारी, सिफ़त क़तारी। त इन जो सही जवाबु आहे सिफ़त क़तारी। अहमद जो स्कूल में अॼु पहिरियों ॾींहुं आहे। सना क़ुर पाक जो 3 पूरो कयो आहे। इम्तिहान में अमीना 3 पोज़ीशन हासिलु कई आहे। लख जो 10हों हिसो केतिरो थींदो? हिननि जुमिलनि में पहिरियों, टीहों, टीं, 10हों ग्रामर मूजिबि छा आहिनि? सिफ़त शुमारी, सिफ़त क़तारी। त इन जो सही जवाबु आहे सिफ़त क़तारी। 1, 2, 3, 4, 5 वग़ैरह छा जा मिसाल आहिनि? सिफ़त शुमारी, सिफ़त क़तारी। त इन जो सही जवाबु आहे सिफ़त शुमारी। ही सिफ़त शुमारी जा मिसाल आहिनि। अहमद वटि 100 रुपया आहे। सना 5 साल अॻु आई हुई। उहे 11 घर भाती आहिनि। मथियनि जुमिलनि में 100, 5, 11 ग्रामर मूजिबि छा आहिनि? सिफ़त शुमारी, सिफ़त क़तारी। त इन जो सही जवाबु आहे सिफ़त शुमारी।